पुट हारी जो पुट जेकॾहिं SP थी सघे थो, इंजीनियर थी सघे थो, दाड़ियल जो पुट छो नथो थी सघे थो। ॾुख जो ॻाल्हि आहे न। वॾा ऑफर थिया आहिनि मैदान ते। असां बि पाक फ़ौज सां गॾु हूं, असां पुलिस सां गॾु हूं, सिंध पुलिस सां। पुलिस असांजो आहे, असां पुलिस जा आहियूं। 8 गोलियूं जो लॻा त मां ॾाढो परेशान थी वियो। मां चयो परेशान न थी, मां नवासो कंहिंजो आहियां। हर को चङी मुड़े सां सलाह करे, बाक़ी तूं त सुञू ठठी खां तोसां कीअं सलाह करे। तो चलिए शुरू करते हैं। लंचर छा हाल आहे? वालेकुम सलाम साईं, चार वाला खुश खैर। अभी मजा आएगा ना भिड़ो। साईं असांजो जहिड़ो पाण में हा जहिड़ो ॿनिनि ते इहे वड़ी ख़ुदा जो लानत अचे त पोइ ईअं थींदो आहे न भाउ। आर यू कॉमेडी मी? जी पोइ जे ॿने ते विढ़ियासीं, पोइ अची जहिड़ो शुरू थी वियो। पोइ असां बि हुननि गोलियूं हयां, असां बि गोलियूं। मूंखे 8 गोलियूं लॻा। अच्छा लंचर त असांखे बि साण हुया, पर असां न हुयासीं, असांजो पाण में हुयूं। 8 गोलियूं जो लॻा त मां ॾाढो परेशान थी वियो। मां चयो परेशान न थी, मां नवासो कंहिंजो आहियां। ॾाढो हिते ख़ुशि थियो। वरी लंचर आया 2 पहिरियों। हिकिड़ो हिते लॻो, हीअं तिरकी वियो। हिकिड़ो हेॾे लॻो तीअं जीअं न बाल वञे वापसि। जान खे हीट आहे मां जेकी हीअं बहुत मोटी वियो त मालिकनि जे असर साम्हूं। मां दुआ घुरियो, मां चयो अलाह करे बचनि भा। वरी इहो फॾो मुंहिंजे गर्दन में पियो आहे न। पोइ इन जे करे उहो माना सभु बेहोश थी किरी पिया। उन्हनि खे असां खयोसीं। ॾिठुमि त मथूं वरी ॿियो लंचर अचे थो। साला ये दुख का खत्म नहीं होता बे। पोइ ॾाॾे खे चयो मुंहिंजो वठि करेसि। ॾाॾे चयो तूं मुंहिंजो मां जे लाइ परेशान न थी अबा, मां नवासो कंहिंजो आहियां, तूं जो आहे जानी। पर ईअं कहिड़ी कंहिं भाॼी बाल हुजे। वेल डन। कुल टोटल 10 मण वज़न आहे हुनखे। रखियल आहे ईअं ताणी असांजे घर शीशे में बंदि आहे। हा हाणे मां ॾाढो फौत थी वियो। हाणे मां जानी साल गाला कच्चे में जो ऑपरेशन हले तो जी सर। फौज भी ऑपरेशन कंदी, पूरी सिंध पुलिस भी ऑपरेशन में तोके जो लाइन ते लंचर केस कंदे मना। तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं। साईं वॾो कोशिश लॻो पियो आहे इन में। वॾा ऑफर थिया आहिनि मैदान ते। असां बि पाक फ़ौज सां गॾु हूं, असां पुलिस सां गॾु हूं, सिंध पुलिस सां। पुलिस असांजो आहे, असां पुलिस जा आहियूं। उठो मदद कयो, अचो मदद कयो। हा बाक़ी 2-3 ॾोह इन्हनि जे करे असां को पंहिंजनि खे न छॾंदासीं। ना पुलिस जो जेको वीडियो भी आने वायरल थियो तो वट आया हुया बाबा हाल असां सां गॾु असां रेड कंदासीं उते लंचर केस। ये क्या बात करता है यार। अभी बदत है भाई, अभी बदत है। उहो दोस्त हुया, सलाह मशवरे जे लाइ मां वटि आया साईं। तो सलाह मशवरो हा न हर को चङी मुड़े सां सलाह करे, बाक़ी तूं त सुञू ठठी खां तोसां कीअं सलाह करे। इहो थियो त हाणे ॾिसंदासीं। असां हुननि खे वार्निंग ॾिनो आहे त बाबा इरफान समूसा मोतबर SP आहे वेरी गुड। ऐं इन्हनि वटि पेश थियो, तनवीर तुनीर साहिब वटि पेश थियो। तोखे सुठो असां छा ॾींदासीं, रित ॾींदासीं, कंहिं अमीर जे मार्फत पेश थियो। तुंहिंजो भलो आहे, तुंहिंजे बचनि जो बि भलो आहे। तुंहिंजो हाणे जेकी ज़िंदगी वियो बाबा, तुंहिंजो बचनि जे लाइ पोयूं ज़िंदगी जेको सुकून सां गुज़ारियो, बचनि खे शहर में पढ़ायो रहायो। हाणे ॾिसो खीर वारे जो पुटु, हारी जो पुटु जेकॾहिं SP थी सघे थो, इंजीनियर थी सघे थो, दाड़ियल जो पुटु छो नथो थी सघे थो। ॾुख जो ॻाल्हि आहे न। ये बड़ी अच्छी बात कही आप। असांखे इहो अलाह तुंहिंजा दुआ आहे त अलाह ताला खां इहो ॾींहुं अचे दाड़ियल जो पुटु बि SP थिए। अमन थी वञे त थींदो,